अॼु गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेन डिगड़ीअ में रांदियुनि जो ॾींहुं मल्हायो वियो। स्कूल जे ॿारनि में दौड़ जो मुक़ाबिलो, रस्साकशीअ जो मुक़ाबिलो, चमचो बिलोड़ दौड़ जो मुक़ाबिलो, ॿोरी दौड़ जो मुक़ाबिलो ऐं ॿियनि रांदियुनि में मुक़ाबिला कराया विया। इन ई मौक़े ते ॿारनि जी दिलचस्पी ऐं जोश ॾिसण वटां हो। मुक़ाबले में हिस्सो वठंदड़ रांदीगरनि खूब दात वसूल कई। मुक़ाबले में नुमाया पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि में ट्रॉफियूं विरायूं वेयूं। इन ई मौक़े ते स्कूल जी हेडमिस्ट्रेस मोहतरमा अस्मा सरदार साहिबा रांदीगरनि खां ख़िताब कंदे चयो त सेहतमंद सरगर्मियूं सेहतमंद मुआशरे खे क़ाइमु करण में अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि।